अस्सलाम वालेकुम। अज है 5 फेब्रुआरी सैटरडे 11:15 थिया आहिनि। कुकड़ के भी हाणे ॻाल्हाइणो 11:15 थिया आहिनि मां व्लॉग जी इब्तिदा हाणे थी कयां, छो त मां ॾाढी ऐशी कई। सुराण घर में ही अॼु मोकल आहे, हिते ज़ाहिर पब्लिक हॉलीडे आहे त देर सां उथियमि। यानी सुबुह उथंदा आहियूं, नमाज़ वमाज़ पढ़ी वरी वापसि सुम्ही पियमि। सो हाणे नाश्तो करे असां ॿई वञूं थियूं ॿाहिरि, कुझु ज़रूरी शयूं वठणियूं आहिनि। ऐं ही स्नैक प्लांट जेके मां अलॻि अलॻि हया हुया माशाअल्लाह लॻा पिया आहिनि। ऐं नंढिड़ो ही पोयां रखियो अथमि हिकिड़ो, इंशाअल्लाह इहो बि फुटी ईंदो, उमेद अल्लाह में आहे। ऐं हिकिड़ो हिते रखियो हे, इहो बि फुटे थो। सो इहा आहे अॼु जी व्लॉग जी इब्तिदा। ॿाहिरां थींदासीं त पोइ काफ़ी सारा कम करणा आहिनि ज़ाहिर आहे। ऐं कुझु प्लांट्स खे बि मूंखे टाइम ॾियणो आहे। हिते जेको मुंहिंजो प्लैनिंग में आहे त रोज़ानो मां थोरो थोरो करे हिते कुझु सफ़ाई, कुझु सजावट, कुझु चेंज, कुझु न कुझु त थींदो ज़ाहिर आहे। सो कुझु सामान वठी अचूं, कुझु सराण खे कुझु डिशिस ठाहिणियूं आहिनि, उन जे लाइ उनखे इंग्रीडियंट्स खपनि। ऐं ॿियूं मूंखे ईअं ई घर जूं आम शयूं हिकु ॿ रहिजी वई पोइ दफ़े लिखण लिस्ट में, ऐं कुझु ख़तम बि थी वियो। अचानक सां कंहिं शइ जी ज़रूरत पइजी वई त ईअं थींदो रहंदो आहे। सो असां वञूं था हाणे ॿाहिरि। इनखे चइबो शहर में रहंदे बि ॻोठ जा मज़ा। बहरहाल हीअ रोज़ानो सफ़ाई थींदी आहे सवाइ संडे जी। तो सफ़ाई थी रही आहे ऐं तव्हांखे ॾिसंदो साम्हूं साफ़ु सुथिरो माहौल, साफ़ु सुथिरियूं गिटियूं। अल्हम्दुलिल्लाह किथे न गटर जो पाणी हूंदो आहे अंदरि, न गंद जा ढेर हूंदा आहिनि, न बदबू हूंदी आहे। ॾाढे सुख में वेठा आहियूं। बाक़ी हाणे ॿाहिरां जी त गारंटी केरु ॾींदो। सवा 12 थिया आहिनि ऐं हाणे असां वापसि अची विया आहियूं। सो छा वरितोसीं? फ्रूट्स वरितासीं जेके बि अवेलेबल हुया हिन महिल सीज़न जा, इहे वरिता। उनखां सवाइ कुझु ॿियूं ज़रूरी शयूं भाई थोरो हटि। सुराण बोनलेस चिकन वरितो, उनखे अलाए छा ठाहिणो आहे। ऐं उनखां सवाइ स्प्रे ख़तमु थी वई, छो त इहा बि ज़रूरी आहे। ग्लू मुंहिंजी थोरी बची आहे, ऐं सावन जी तार न हुई घर में। ऐं हे अलाए छा चोगो, ठीकु आहे। पास्ता वरितई, पचाईंदी बि पाण, खाईंदी बि पाण, या वरी ज़हरा खाईंदी आहे। बाक़ी मुंहिंजो त ख़ैरु आहे, मां असुल न खावां। सो बहरहाल इहे ज़रूरी शयूं हुयूं। कुझु सुराण टिन बि त वरितो न। अच्छा हा, पाइनएप्पल बि वरितई। अलाए पाइनएप्पल चिकन ठहंदो, अलाए पाइनएप्पल जो छा ठहंदो? हवाईयन पास्ता ठहंदो। अच्छा, पाइनएप्पल वारो पास्ता ऐं पाइनएप्पल चिकन ऐं ॿियो बि जेको बि उन जे हिसाब सां हिन हिते काफ़ी सारा सामान वरिता आहिनि। सो थोरी देरि सां पटींदासीं, पोइ कंदासीं लंच जी तयारी। लंच जे लाइ सुराण हिते चांवर भिॼाए चुकी आहे। पुलाव पचाईंदमि। कल्ह मां मटर ऐं पटाटनि जी भाॼी पचाई, थोरी एक्स्ट्रा ई पचाए छॾी। छो सुबुह ज़हरा खे बि मानी न ॾिनी आहे त उनखे चयो आहे त ॿीहर अचे। सो हीअ असां मंझंदि जो पचाईंदासीं उन बचियल ॿोड़ जो पुलाव। 12:30 थिया आहिनि पूरा। मां बजाए लंच ठाहिण जे सिलाई करणु अची वई, छो त मां कल्ह इहो बास्केट भरे कटिंग करे रखी त मुंहिंजी दिलि चाहे थी त अॼु इहो मां बॉर्डर जेको आहे कुझु न कुझु त अॻियां ठाहियां। हे त 3 वारो ठहियलु आहे। सो थोरो मां हिनखे कंटिन्यू कंदमि सिलाईअ खे। ॿिए पहिरीं जी अज़ान अची वई आहे, 1:10 थिया आहिनि। तक़रीबन 40 मिंट मां सिलाई कई आहे, जंहिंमें हे पहिरियों वारो जेको ठहियलु बॉर्डर हुयो उहो मां हिनखे हणी ॾिठो, ॾाढो वणे पियो मूंखे। उनखां पोइ मां काफ़ी सारा ही पीसिस ॻंढे रखिया आहिनि ऐं हीउ हिकिड़ो टुकड़ो ठाहियो बि अथमि। सो हाणे सोचां थी पहिरियों निमाज़ पढ़ां त पोइ वञी चांवर पचायां, छो त ॿोड़ त ठहियल ई आहे। चांवर भिॻा पिया आहिनि त देरि न लॻंदी, लंच आसान आहे। त हीअ आहे हिन जी सूरत हाल। ऐं अञा हिन जे ॿाहिरां ज़ाहिरी ॻाल्हि आहे 1-2 ॿिया बॉर्डर 2 त कम अज़ कम लॻंदा। पोइ ॾिसंदमि त वेकर केतिरी थी ठहे हिन जी, उन हिसाब सां मां हिन जा पटा वधाईंदी वेंदमि। नमाज़ पढ़ी आयमि ऐं हाणे मंझंदि जी मानी जी तयारी आहे।
ही आहे बोड़ कल वारो बचर ऐं हिन में अदरक थूम बि न हुई ऐं गरम मसालो बि न, पुलाउ जो को लवाज़मात हिन में न हुया। त हाणे मां थोरो एक्स्ट्रा ऑयल, थोरो लूणु ऐं मिर्च चांवरनि जे हिसाब सां गरम मसालो अदरक थूम इहा हिन में विधी आहे ऐं मां हिनखे भुञंदमि मसालो प्रॉपरली रेडी करे ऐं हिन सां गॾु गॾु हिन में विझंदमि थोरी ॾही बि, त जीअं इहे बिल्कुलु पुलाउ जो हिन में परफेक्ट जेको टेस्ट अची वञे। जो कुझु देरि मसालो हिते भुॼंदो रहंदो ॾहीअ सां गॾु। हीअ मुंहिंजी घर जी ॼमायल ॾही, बिस्मिल्लाह रहमान रहीम। ऐं उनखां पहिरियों रिलीअ जो काफ़ी कुझु कमु करे आहिनि, प्लांट्स ॾे बि अॼु मूंखे कुझु कमु करिणो आहे, जेको मुंहिंजी सोच आहे। वधीक ॾिसंदमि त छा थी कयां, त इहो कमुकार मुंहिंजो हिते हलंदो रहंदो। तो अगरि जीअं चिकन जो बोड़ हूंदो आहे त उन में मां सिर्फ़ु थोरा सावा मिर्च कटे ऐं थोरो लूणु ऐं तेल ऐड कंदी आहियां, छो त उहो ऑलरेडी गरम मसालनि ऐं अदरक थूम सां पकल हूंदो आहे। पर हीअ सिंपल भाॼी हुई त हिन में इहो अहिड़ो कुझु बि न पियल। उनखां सवाइ चांवर हिते भिगा पिया आहिनि ऐं सुरह जीरी असांजी हमेशह वांगुरु सुराण सोए रखी आहे। त असांजो सिंधियुनि जो पुलाउ, चाहे उहो ख़ाली लूणु मिर्च जो पुलाउ हुजे, गोश्त जो हुजे, सब्ज़ी चणा कुझु बि, त उन में जेसि ताईं सुरह जीरी न हूंदी आहे त उहो असांखे पंहिंजो टेस्ट उन मां प्रॉपर न ईंदो आहे, पंहिंजो सिंधी पुलाउ जो टेस्ट। सो बहरहाल इहो सिलसिलो जारी आहे हिते कम जो। फ्रूट्स वग़ैरह सभु सुराण धोई रखिया आहिनि, जेको छिलणो हुयो, कुझु कटणो हुयो, जीअं ॾाढूं, त उहे सभु करे रखिया अथई। हाणे इहो मुंहिंजो मरहलो हिते तय थींदो। उनखां पोइ 3 बजे वरी मां लाइव बि कयो आहे अनाउंस फेसबुक ते, पंहिंजे पेज ते। सो इनशाला उते बि कुझु कमु करिणो आहे, उनजा अञा सामान मां जमा ई न कया आहिनि ऐं सोचियो बि न आहे त कंदमि छा। ख़ैर उहो त आहे त कोई न कोई बॉक्स ऑर्गेनाइज़र ठाहिणो आहे, पर यानी उनजे लाइ को बॉक्स या कुझु कपिड़ो या मटीरियल कढी रखां, उहो अञा ताईं न कयो अथमि, थींदो रहंदो। हे थिया आहिनि 2:45 ऐं मां हे हिकिड़ो ख़ूबसूरत ऑर्गेनाइज़र स्टोरेज बॉक्स ठाहे चुकी आहियां, कंप्लीट आहे। सो तव्हां बि ॿुधाइजो तव्हांखे कीअं थो लॻे, ठीकु आहे। सो हाणे मां वेंदमि 3 पहिरीं जी अज़ान ताईं कंदमि आराम, उनखां पोइ वरी नमाज़ खां पोइ वरी ॾिसूं था त असां छा छा था करे सघूं। सो हिन महिल ताईं जो मुंहिंजो इहो कमु आहे फ़िलहालु। ऐं हाणे वञा थी मां रेस्ट करणु, सुराण कपिड़ा थी धोए ऐं सुभाणे इनशाला वरी संडे ते मां धोईंदसि। 6 थियण वारा आहिनि ऐं मां हाणे वॉक करे मोटी आई आहियां। वॉक ते वञण खां पहिरियों मां बिह हिते सिर्फ़ु थोरो लूणु, ऑयल ऐं अदरक थूम विझी ऐं पाणी में चाढ़े वई हुयमि, त इहे बिल्कुलु ॻरंदा रहनि आस्ते आस्ते। सो हाणे इहे हिते ॻरनि था, मां वेंदमि अंदरि रेस्ट करणु, बल्कि रेस्ट कोन थी कयां, सिलाई थी कयां। सां मुंहिंजो सिलाई में टंगियल पियो आहे सॼो। सो अॼु जो वाह जो बॉक्स ठहियो ॾाढो प्यारो, ॾाढो ज़बरदस्त खणी रखिया अथमि ऐं सोचियो अथमि त इहे सभई बॉक्सिस जेके ठाहियां थी उहे अम्मा खे ॾींदमि, त अम्मा जूं शयूं पाणी वञी मां उन्हनि में ऑर्गेनाइज़ कंदमि। हूअं त मुंहिंजी भेणूं करे रखंदियूं आहिनि, पर जो मां ठाहियां थी शयूं ऐं हुनखे पाण खे बि हिननि कमनि जो शौक़ु हूंदो आहे, त उहा ॾाढो इंजॉय कंदी। हिते सभु कुझु उअं ई पियो आहे जीअं मां मंझंदि जो छॾे वई हुयमि निमाज़ खां पहिरियों। सो हाणे जेसि ताईं सांझी निमाज़ जो टाइम थिए त मां इहो सिबां थी, ऐं हिन में मुंहिंजो जेको आहे रेस्ट बि थी वेंदो, छो त हिन में बहरहाल एॾी महिनत मुशक़त कोन्हे जंहिंमें मां थकिजी पवां। सो कयां थी बिस्मिल्लाह ऐं वेहां थी हिते, इनखे कुझु न कुझु थोरो अॻियां वधायां। दिल्लीअ जो पटो पूरो करे आयमि, हाणे अज़ान अची विया सांझी जी। अॼु मूंखे हिते प्लांट्स वटि कुझु कमु करिणो हो, जेको मां घणो त कोन करे सघी आहियां। हिन पथर खे मूंखे प्लेट में रखिणो, छो त हूअं असां हिनखे खणूं था त हेॾो हेॾो लुड़के थो, ऐं इन में प्लेट में हूंदो त खणणु ऐं रखणु सवलो आहे। ॿियो त हिन प्लांट खे मूंखे हितां हटाइणो हुयो, त मूं चयो भला अॼु जी तारीख़ में कुझु त कयां। सो अॼु जी तारीख़ में इहो पथर प्लेट में रखियो अथमि ऐं हिन खे मां हिते थी रखां। वजह इहा आहे त हिनखे स्पेस खपंदी इलाही वधण जे लाइ, छो त हे ईअं वल वांगुरु वधंदो आहे, त इन करे हिनखे एतिरी जाइ हुजे जो इहो हेठि प्रॉपरली लड़की सघे था। सो बहरहाल त जीअं मां चई सघां त अॼु मां प्लांट्स वटि कुझु कमु कयो आहे, मां इहो कमु कयो आहे। सो हीउ मुंहिंजो फुटी रहियो आहे अम्ब्रेला, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। सो इहो हिते खणी रखियमि ऐं हुन पथर खे प्लेट में धोतमि, ॿिए वधीक कम जी गुंजाइश न आहे। बोड़ में बसर कटे विधमि ऐं हे बि जेको आहे पथर बि सिक्योर कयो, ॿियो त हटाईंदमि मां, थोरी सेटिंग चेंज करणी आहे, पर फ़िलहाल जे लाइ हाणे हलूं था सांझी निमाज़ लाइ। निमाज़ पढ़ी वरिती सांझे जी ऐं बसि हाणे बोड़ जी हिन जी बाहि वधाईंदमि, त जीअं
पाणी हिन जो सुकी वञे। जेतिरी देरि में हिन जो पाणी सुकंदो त ही बसर बि ॻरी वेंदा, टमाटर बि ॻरी वेंदा। ऐं आख़िर में मसालो विझी, साओ मसालो ऐं गरम मसालो विझी हिनखे मां फाइनल कंदमि। हीअ आहे असांजी राति जी मानी। सो अॼु हितां ई मोकिलायूं था। इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। अल्लाह वाही।